बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सबब मेरान में आऊं है तव्हांजी मेज़बान तेरी मुआन है नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं इन प्रोग्राम सां ताबुत कया सुरहाण चाहे जेके नंबर रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं त जल्दी कंदा वेझो की दुकान तो सुरहाण चाहे वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा ऐं मां ख़ासि तौर ते जेके ॿार आहिनि अॼु ख़ासि तौर स्कूल जो पहिरियों ॾींहुं आहे स्कूल खुली आहे ॿार जेके हूंदा लेज़ी हूंदा सुस्त हूंदा क्योंकि मोकिलुनि खां पोइ जेको आहे ॿार जॾहिं वञनि था त उन्हनि खे इलाही प्रॉब्लम थींदियूं आहिनि कुझु वरी कोई चुस्त हूंदा आहिनि त अॻु में ई सॼी पंहिंजी यूनिफॉर्म्स वग़ैरह बैग वग़ैरह तयारु करे रखंदा आहिनि हाणे पहिरियों ॾींहुं जेको स्कूल जो हूंदो आहे त होमवर्क्स वग़ैरह जेके ॿारनि खे मिलियल हूंदो आहे उहो चेकिंग थींदी आहे पहिरें ॾींहुं त मुंहिंजे ख़्याल में पढ़ाई बिल्कुलु बि न थींदी आहे ऐं वरी ख़ासि तौर ते त वरी उन्हनि खां पेरेंट्स खे ई चवंदमि त उन्हनि वालदेन खे चवंदमि ख़ासि तौर ते उन मुंहिंजी जेकी पहिरीं भेणियूं आहिनि जो उन्हनि खे सुठो टिप टाप करे ऐं टाइम सां फर्स्ट डे ते ई जेको स्कूल मोकिलंदियूं आहिनि उहो इलाही सुठो हूंदो आहे क्योंकि फर्स्ट डे ते त पहिरियों पढ़ाई कोन्ह थींदी आहे होमवर्क चेक थींदो आहे वेकेशन्स जी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं वेकेशन्स जी कन्वर्सेशन वग़ैरह ॿार ॿोलियूं सभु कुझु रूटीन खे जेसिताईं सम्झ सां कंदा आहिनि तेसिताईं टीचर्स जेके आहिनि स्कूल जेको आहे पढ़ाई स्टडी स्टार्ट न कराईंदो आहे ॿार जेसिताईं कंटिन्यूअस ईंदा रहनि जैसे एजुकेशन उन्हनि जी माना टाइम टू टाइम उन्हनि जी प्रेज़ेंटेशन ऐं अटेंडेंस जेकी आहे थी वेंदी आहे पूरी त पोइ पढ़ाई बि स्टार्ट थी वेंदी आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको कराची में बारिश पई आहे फुड़ फुड़ असां बि दुआ कयूं था त असांजे हैदराबाद में बि जेको आहे इहे फुड़ फुड़ जो वसकारो थिए थो थोरो गर्मी जो घटि थिए उहे काफ़ी टाइम खां असां ॾिसूं पिया त ओवरऑल चोथों पंजो साल आहे त हैदराबाद में एतिरी घणी बारिश कोन्ह थी थिए बट ओवरऑल जेके हैदराबाद को इर्द गिर्द इलाइक़ा आहिनि सिंध में बारिश थिए थी लेकिन असांजे हैदराबाद में घटि थी थिए इहे ख़बर न आहे हाणे कहिड़ी असां साईं की शायदि असांजे हिते वण वग़ैरह घटि आहिनि इन जी वजह खां लेकिन असां हमेशह दुआ कंदासीं त बारिश बरसाति थींदी रहे ऐं नाज़रीन असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि ऐं बहितरीनु महिमान आहिनि हिकु असांजा पहिरियां महिमान उहे राइटर बि आहिनि ऐं ॿिया महिमान असांजा सीनियर जेके आहिनि कंपेयर आहिनि उहे बि राइटर आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायूं असांजा पंहिंजा पहिरियां महिमान आहिनि समीउल्लाह सिद्दीकी साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ख़ैर महिरबानी दी बिल्कुलु ठीकु ठाक सर कीअं सुबुह बि गुज़रे ऐं गर्मी कीअं बि गुज़रे न गर्मी त या हाणे असां नंढे इलाइक़ा ॾिसंदा था अचूं हैदराबाद में या हिननि महीननि में थींदी आहे गर्मी पर हिन दफ़े थोरो वधीक फीलिंग इन करे थी थिए मां सम्झां थो त असां कुझु थोरो ओवर सेंसिटिव बि थी विया आहियूं एसियुनि जे करे या जेके फैसिलिटीज़ हाणे वधियूं आहिनि गाॾी में विहूं था ज़ाहिर आहे एसीअ मां हिकिड़ी थधी कूलिंग जॻह तां निकिरी ॿाहिरि निकिरींदासीं त थोरी गर्मी जेका आहे वधीक महसूस थी थिए अॼुकल्ह माना गर्मी जेको एसी खां बग़ैर नथो गुज़ारो थी सघे इहा हिकिड़ी ज़ाहिर हिकिड़ी फैसिलिटी अचे थी त हर माण्हू हुनखे अवेल करण जी कोशिशि त कंदो या त हाणे इंसानी फितरत में शइ आहे त हिकिड़ी शइ ॾिसे थो त हिकिड़ी फैसिलिटी आहे त हर माण्हू कोशिशि कंदो अगरि इहा फैसिलिटी किथे ओवरऑल माना कॉमन न हुजे त पोइ शायदि एतिरी फीलिंग नथी थिए एतिरी फीलिंग न छो असां नंढे हूंदे यादगिरी आहे असां इहा ई गर्मी हूंदी गर्मियूं इहे ई हूंदियूं हुयूं पर बरसाति वग़ैरह थोरी घणियूं थींदियूं हुयूं उन सबबु इहो जो ॿेला वग़ैरह उन ज़माने में तमामु घणा हुआ ऐं असांखे यादगिरी आहे त वदत कॉलोनी खां ठंडी सड़क रोड वेंदा आहिनि हिते पुराणा अंग्रेज़नि जे दौर जा लॻायल वण उहे सभु कटे छॾियूं हींअर त हिकिड़ा अहिड़ा वण लॻियल आहिनि आबादीअ जी वजह थी सघे थी पर उन सां गॾोगॾु वरी हीअ जेके फैसिलिटीज़ आयूं आहिनि जीअं एसी आहे गाॾियुनि में एसियूं लॻियल आहिनि या उन खां अलावा रेफ्रिजरेटर्स आहिनि त इन्हनि जी गर्मी बि त जेका असां माहौलियात ते असरु करे थी न जेका निकिरे थी जीअं मूं पहिरियों चयो त उहे असांजा सीनियर रेडियो जा कंपेयर आहिनि ऐं राइटर बि आहिनि काफ़ी उन किताब बि लिखियल आहिनि इशरत अली ख़ान साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर कीअं आहियो अल्लाह जो शुक्र लॻो पियो सभु ख़ैर बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो बस क्या बताएं कि गर्मी का जिक्र भी किया सिद्दीकी साहब ने उसके बहुत सारे असबाब हैं हालांकि गर्मी तो पड़ती है देखिए ना ये जो हमारा शहर है इसमें 8 महीने की गर्मी है और 4 महीने की सर्दी है 4 महीने की सर्दी नहीं 2 महीने सर्दी तो खैर लेकिन फिर भी 8 और 4 का रेशो है लेकिन मसला ये है कि गर्मी हमेशा रही है मैं 1912 का शेर बताता हूँ कि मई का इस्माइल मेरठी का कि मई का अन पहुँचा है महीना बहा चोटी से एड़ी तक पसीना तो ये पुरानी बात है 1912 की तो ऐसा होता होगा लेकिन अब इसकी बहुत सारी वजूहत है एक तो ये कि जिसको हम कहते हैं ना वर्ण इनको हमने ऐसी तेजी से काटा है कि जैसा भी सिद्दीकी साहब ने जिक्र किया कि जीम खाना से जब हम दरिया तक जाते थे ना तो दोनों तरफ जबरदस्त किस्म के दरख्त लगे होते थे ये ठंडी सड़क कहलाती इसलिए थी कि ऊपर से जाके मिल जाते तो नीचे साया ही साया होता था थदी जिसको कहते हैं ना ठंडी ठंडी होती थी मैंने खुद उसमें गया हूँ मैंने खुद देखा है लेकिन फिर जब ये रोड बनते गए पहले रोड छोटा था रोड बने उन्होंने काट दिया उससे आगे लगाया वो काट दिया उससे आगे अब बिल्कुल खत्म कर दिया गया ये एक बड़ी वजह
एक बड़ी वजह यह है कि कम से कम हैदराबाद की इस 22-23 लाख की आबादी में कम से कम 70,000 तो स्प्लिट हैं जो अपने अंदर से हीट सब कुछ सही, बाहर फेंकते हैं। सही। तो इस फजा में वो हीट मौजूद होती है। फिर अब इतनी ही गाड़ियां हैं, कारें वगैरह हैं, अब वो भी अपनी बाहर फेंकती है। Pollutions की वजह से। उसकी जो दो चीजें, कार तो दो चीजें फेंकती है। एक तो अपनी कार्बन मोनोऑक्साइड फेंकती है जिससे गर्मी होती है, एक वो एयर कंडीशन लगा होता है उसकी गर्मी। अब आप किसी कार के पास खड़ी हो जाए तो आपको लगेगा जैसे पसीने छूट रहे, हीट अप। तो ये ये सारी गर्म चीजें। पट्टी वाले अब हमें ये जो बच्चे, आज आपने जिक्र किया कि बच्चे आज स्कूल गए हैं, बहुत ज़बरदस्त है कि जब स्कूल जाएं और अब जाना ही शुरू करेंगे। लेकिन अब मैं उस्तादों से कहूँगा कि वो बड़े बच्चों में जो 9वीं 10वीं 11वीं 12वीं के हैं उनमें ये शऊर उजागर करें कि बेटा आपको इस शहर में एक दरख्त लगाना है, और उसकी दरख्त लगाना ही नहीं है सिर्फ, उसकी पर्दाख्त, उसको देखभाल करके उसको बड़ा करना है। एक एक बच्चा, यहाँ पे हजारों पढ़ रहे हैं, हजारों बच्चे अगर एक एक दरख्त के लिए भी करेंगे, उनसे ये गुजारिश करें कि बिल्कुल जैसे आपकी नौकरी की तरह ये जरूरी चीज है, क्योंकि आप जिंदा इसी में रहेंगे। तो ये अगर दरख्त लगाने के लिए टीचर्स जो हैं वो करें। और जैसे कि मेहरान टीवी तालीम के लिए जिस किस्म की कोशिशें करता है, वही माहौलियात के लिए भी होनी चाहिए। इसलिए कि माहौलियात जो है, यानी पॉल्यूशन जो है किसी किस्म का भी हो, पॉल्यूशन किसी किस्म का भी हो, वो इंसानी जिंदगी पर मनफी असरात डालता है। बिल्कुल। तो इन्हीं जे करे तमाम उस्तादन से मेरी गुजारिश है कि बाबा सभिनी जेका भी शागिर्द आहिनि उनसे उनके चयो कि बाबा हिकिड़ो हिकिड़ो वण अव्हांखे जेको पोखियो आहे, पोखणु ज़रूरी आहे। भले पंहिंजे घर जे ॿाहिरि हो या कंहिं पंहिंजी गिटी ॿाहिरि हो या घर जे अंदरि अगरि जगह आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी भी शइ है, वो भी जरूरी है। ये जो कम पढ़े लिखे लोग हमारे ये चेयरमैन और काउंसलर बन गए ना, ये पता है क्या करते हैं? ये करते हैं, जो हमारे घरों के सामने तो ऑलरेडी रोड होता है बना हुआ, पक्की जगह होती है, गली हमारी कच्ची होती है जो बीच का, हाँ। उसको कच्चा ही रहना चाहिए। जमीन मिट्टी जो है वो एक खूबसूरती है, सू है। अब वो क्या करते हैं, सीसी कर दो इसको, सीमेंट एंड कंक्रीट कर रहे हैं। भैया आप कहीं भी जमीन नहीं छोड़ोगे तो ये जमीन जो है ये एब्जॉर्ब करती है चीजों को। ये जानवरों के लिए नेमत होती है। ये जो मुर्गियां हैं, कोई कबूतर हैं, चीजें, इन सब के लिए, हमारे लिए भी नेमत है। उसको अगर आप बिल्कुल खत्म कर देंगे, हर जगह सीमेंटेड कर देंगे, इलाइको अहिड़ो हुजे, पर लेकिन जिथे माण्हुनि जी रिहाइश रहे थी त पोइ उन्हनि खे वरी पाणी बीहण जी ज़रूरत, गाॾी बि ॾिसंदा ॿाहिरि कचिरो जमा थो थी वञे, उहो पोइ ॿियो प्लास्टिक बैग्स जेके अची वियो न साईं, इन करे बि गली गली में ॾिसो त तव्हांखे किचिरे में गार्बेज जिते बि ॾिसंदो हुते तव्हांखे 80% 90% थैलियूं नज़र ईंदियूं। अच्छा, ही प्लास्टिक बैग जी तव्हां ॻाल्हि कई त प्लास्टिक बैग ते बैन बि असांजो लॻल इहो त ज़बानी लॻल आहे न, ज़बानी लॻल। प्रैक्टिकली त हिम्मत ई कान थी थिए उन्हनि ते कोई अमल करण। पुछियो वियो त तव्हां छो प्लास्टिक बैग यूज़ करणु बंदि था कयो, त कंहिं जवाबु ॾिनो त प्लास्टिक बैग जेको आहे इन जे कचिरे जी थैली खां वठी डॉक्टर जी ओटी ताईं इस्तेमालु थो थिए, त पोइ इन खे असां छा कंदासीं? इन जो कोई नेमो बदल ॾियो त पोइ असां नेमल बदल आहे न। नंढे हूंदे असां थैलियूं कोन हूंदियूं, खीर वठण वञिबो त थांव खणी वेंदा हुआसीं, खीर वठी ईंदा हुआसीं, या उन खां अख़बार जे जेको पनो हूंदो हो या अहिड़े क़िस्म जा ॿिया पेपर्स हूंदा हुआ त उन में बि शइ मानी वग़ैरह वठी ईंदा। न पोइ इहो अॻु में वालेकुम अस्सलाम जी, केरु आहे असां? अली जावेद भुट्टो, कराची गुलशन हबीब खां थो ॻाल्हायां। मूंखे भले कार कीअं आहियो? गुलशन नदी जी मौसम कीअं आहे? वरी गर्मी आहे? न भेण, तव्हांजी दुआ शायदि लॻी वई, अल्हम्दुलिल्लाह कुझु ॾींहंनि खां वठी सुठी मौसम पई हले। पोइ त फुड़ थिए पई? न, अॼु राति जो थोरी घणी थी आहे, पर हींअर त कोन पई थिए। गुलशन नदी त एतिरो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, जॾहिं बि बारिश थींदी आहे त एॾो सुहिणो थी वेंदो आहे, क्योंकि पहाड़ी इलाइक़ो आहे ऐं हुते जेको आहे पाणी बि जमा कोन थींदो आहे। जी हा जी, बिल्कुलु। ऐं त पोइ कीअं पियो लॻे असांजो प्रोग्राम? अॼु इंतज़ारु कयो त काफ़ी 2 ॾींहं तव्हांजी छुटी हुई। जी जी, बिल्कुलु 2 ॾींहं असांजी छुटी हूंदी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां तव्हांजी मेहरान टीवी जे हर लाइव शो जो जेको आहे कालर रहियो आहियां, कोशिशि कंदो आहियां त शामिल थी वञा। थैंक यू, वॾी वॾी महिरबानी, मूंखे ॾाढो सुठो लॻो। ॿियो कुझु चवणु चाहींदव महिमाननि लाइ? ॿारनि जा स्कूल खुलिया आहिनि? हा बिल्कुलु, अॼु फर्स्ट डे आहे स्कूलनि जो। वरी महिमान असांजा जेका ॾिसूं पिया प्रोग्राम, जीअं टीवी ऑन कई से मेहरान टीवी, तव्हांखे चवंदुसि त मुंहिंजो ॿियो घर आहे मेहरान टीवी। वॾी वॾी महिरबानी। ठीकु आहे तव्हांजी। जी जी, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बहरहाल तमामु चैनल तव्हांजी टीम खे जेको आहे जसो हुजे,
अलाह तव्हांखे कामयाब करे। वॾी वॾी महिरबानी, ॾाढी ख़ुशी थी तव्हां जॾहिं बि कॉल कंदा मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। चलो मुंहिंजी दुआ सां गुलशन नदी में बारिश थी, त तव्हां दुआ कयो त हैदराबाद में बि मींहुं वसे। जी न साहब, दुआओं से तो होता है ना कम। जिससे अगर चैन चवंदा आहिनि त कंहिंजी ज़िंदगी में को बुरो अमल या बुरो हादसो लिखियल हूंदो आहे, पोइ दुआनि सां उहो पर दुआ बि सची नियत सां घुरी वञे न। हाणे हिकिड़ी फॉर्मेलिटी जे तौर ते रुगो माण्हू ईअं घुरंदो त पोइ त ज़ाहिर आहे हुन असरात वरी ओड़ा ई था थियनि। सही भाई हिकिड़ी सची नियत सां, हिकिड़ी सही कंसंट्रेशन सां जेकर माण्हू घुरे थो त ज़ाहिर आहे हुनजा असरात वरी ॿिया था थियनि। मूं हिकिड़ी ॻाल्हि पे अर्ज़ु कई त हिकिड़ी त प्लास्टिक बैग्स जीअं आहिनि उहे तमामु घणी अची वेंदियूं। असां नंढा हूंदा हुआसीं, भाॼी वठणु वेंदा हुआसीं, छबी खणी ईंदा हुआसीं, हुन में सभु भाॼियूं अची वेंदियूं। हाणे टमाटा हिकिड़ी थैलीअ में, बसर ॿी थैलीअ में, थूम टी थैलीअ में, धाणा टी थैलीअ में, 8 थैलियूं डेली घर में थियूं अचनि। त उहे कढी वरी असां उते जो उते ई छॾे वरी ॿाहिरि फिटी करे था छॾियूं त उहो गॾु थींदियूं थियूं रहनि। त उहो छबीअ में जेकॾहिं वञी वठी अचे माण्हू त को ॾोह त कोन्हे को। थोरो पब्लिक खे हिकिड़ी आदत विझणु घुरिजे न। आदत पियल हुई अॻु में, हा खणी वञ बि को मसलो कोन्हे। हा बसि उहो आहे, उनखे झटि पाए बि सम्झी थी वञे। घणो करे साइकिलूं हूंदियूं हुयूं, साइकिलुनि ते जेको हैंडल हूंदो हो न, हुतां हिकिड़ो कपिड़े जो थेलो तमामु जेका असांजा वॾा हूंदा हुआ न। हा नहीं, साइकिल ये थे ना, मोटरसाइकिल आहे, मोटरसाइकिल में बि आहे, कार में बि आहे। अॼु भला इवन भला गाॾीअ में बि छबी रखी सघिजे थी, कोई मसलो कोन्हे को। थोरी जेके सुठियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे, जेके नंढड़ियूं वॾड़ियूं हूंदियूं आहिनि त फिटी करे छॾींदा आहिनि ॿार खोलनि। बहरहाल केमिकल्स जी बि प्रोडक्शन आया, हिन में केमिकल्स यूज़ थियल आहे, हिन जा हिकिड़ा साइड इफेक्ट्स आहिनि। ॿाहिरि वरी उन्हनि खे पोइ छा था कनि, स्वीपर घणो करे गॾु करे तिल ॾेई था छॾनि, उहो सॼा केमिकल्स वरी फज़ा में अचनि था पिया। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त असांजे घरनि जी जेका फॉर्मेशन आहे उन में बि फ़र्क़ु अची वियो आहे न काफ़ी। हाणे कमर्शलिज़म हिते बि नज़र अचे थो। असांजे ॻोठनि में जेके घर हूंदा हुआ, मूंखे यादि आहे असांजे घर जी छित 18 फुटनि ते हुई, त उन में उहा सफोकेशन न थींदी उन क़िस्म जी। हाणे त कमीस मटा त पखे में ईंदो हथु लॻे, सिधो पखे में ईंदो, ख़्याल सां ॾिसणो थो पए काथे पखो न लॻी वञे। उहो छा जो कमर्शलिज़म अची वियो न। हाणे हिते 4-5 सिरूं 2-3 रंधा सिर्फ़ु बचाइणा आहिनि। ठेकेदार जेके घर ठाहिनि था उन्हनि खे रुगो 3-4 रंधा बचाइणा आहिनि, जेके 10-20-50-100 रुपया बची सघिया। पर ॿिए पासे खां उन साइड इफेक्ट्स आहिनि, घर में सफोकेशन पैदा थी थिए उन सां। ऐं ॿी ॻाल्हि आहे त असां वटि जेके अहिड़ा सोफिस्टिकेटेड क़िस्म जा फर्नीचर्स ऐं अची विया आहिनि, उन्हनि जे करे बि असां दरियूं बंदि था रखूं त काथे मिटीअ में ख़राबु न थियनि। अॻे दरियूं खुलियल हूंदियूं, खटूं हूंदियूं घर में, काॾी फीलिंग ई कान हूंदी। एतिरी गर्मी इहा ई हूंदी, पर एतिरी फील कोन थींदी। हाणे फील घणी थी थिए। शाम जे टाइम ते वरी छिलका थींदो वरांडनि में, पधरनि ते, त पोइ इलाही इन जे ॿी ॻाल्हि इहा तव्हांजी ॻाल्हि में कटियां थो पियो। त ॿी ॻाल्हि त जेका असांजी खाधे खुराक जी जेके हैबिट्स आहिनि उन्हनि बि असांजे लाइ हिकिड़ा साइड इफेक्ट्स पैदा कया आहिनि। हाणे केॾी बि गर्मी आहे, पर ॾिसो केॾा असां जेके इहे खाऊं था बर्गर ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं, त उनजो बि हिकिड़ो साइड इफेक्ट, थधी खुराक, भाॼी खाइण। अच्छा मैं बताऊँ, मैं बताऊँ आपको, जैसे अभी सिद्दीक साहब ने कहा कि ये जो हमारे रहने के घर है ना, एक जमाने में हम समझते हैं पुराने लोग अक्लमंद नहीं थे, बड़े अक्लमंद थे वो। यहाँ पे देखिए, कंडक्ट समझते हैं, गुड कंडक्टर और बैड कंडक्टर, यानी हरारत जो होती है ना, तप, उसको पास ऑन करना और या रोकना, रेजिस्ट करना। ये जो आरसीसी के जो मकान बन रहे हैं, आरसीसी से मुराद होता है सीमेंट, सी से कंक्रीट, सी से, और आर से मुराद होती है रेनफोर्समेंट, माना लोहा। ये 3 चीजों से बनते, तीनों गुड कंडक्टर यानी हरारत को अंदर लाते हैं। पुराने जमाने में हम काठी की बनाते थे, उसका स्ट्रक्चर काठी का, और उसके ऊपर मट्टी लपेट देते ऐसे करके, और गज करके उस बाहर से लपेट। वो गुड कंडक्टर नहीं है, बैड कंडक्टर है। वो हरारत को उधर ही रोक लेगा, अंदर नहीं जाने देगा। हरारत जो होगी नहीं तब है, उसको वहीं रोक लेगा, अंदर नहीं जाने, अंदर थद रहेगी। ये चीज जो है बड़ी चीज है, वो लोग जो है यहाँ मनाते थे। अच्छा, दूसरी जैसा अभी जिक्र किया कि कमर्शियल था, अब उस वक्त तो 2 मंजिल से ज्यादा नहीं बन पाती थी, जाहिर है मिट्टी की होती थी, ज्यादा में ज्यादा 3 बन गई अगर हो। अब तो उनको 8-10 मंजिला बनानी है, 6 मंजिल बनानी, 5 मंजिल, वो रेनफोर्समेंट की बनाते हैं। अब रेनफोर्समेंट जो है वो सबसे ऊपर मंजिल तो बिल्कुल तंदूर होती है, उधर तो रोटी पकाई जा सकती है, उधर से रोटी पकाई। कंटिन्यू कंदासीं। पहिरियों त काफ़ी पहिरें जी टेक्निक्स हूंदियूं, तॾहिं त घरनि में मंग बि हूंदा हुआ, जंहिंजी वजह वरांडा हूंदा जेकी क्रॉसिंग थींदी हुई। पर हींअर जो दौर बसि जेसि दौर सां गॾु गॾु हलणो पवंदो। पर हींअर वठूं था हिकिड़ो सो ब्रेक, ऐं इन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे, जेके नवरिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं। कारे न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सतावन के सुरहान चाहे जेके नंबर इस्तन के जोड़े थी तो नाज़रीन हिकिड़ी कॉल मौजूद है। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई साहब। बिल्कुल ठीक ठाक। तव्हां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? हाजी शहर मकसूद रंद का उठ मकसूद का रंद तो ॻाल्हायां। अवां खे भली कार सुबह में प्रोग्राम में जी छा चवण चाहींदा? जी प्रोग्राम ॾिसी ॻाल्हायो हले पियो ऐं महिमान नवाज़ बिल्कुलु जेको सफ़ाई जे हवाले सां बयानु कनि पिया उहो ॿुधूं पिया। वाह, ॿियो ॿार जा स्कूल ॿारनि जा स्कूल खोलिया आहिनि, मोकलूं ख़तम थी वियूं आहिनि। हा जी जी अॼु पहिरीं तारीख़ आहे स्कूल खुलियूं आहिनि बिल्कुलु। अॼु टीचर बि आया ऐं शागिर्द बि आया, स्कूल खुलियूं आहिनि बिल्कुलु। ठीकु आहे। तव्हां ॾे हिते गर्मी जो मौसम कीअं? हा गर्मी कोन्हे हेतिरी, अॼु हवा हले पई, सुठी मौसम सही आहे। हाणे पहिरीं गर्मी हुई, हाणे कोन्हे हेतिरी। वाह वाह, असां बि दुआ कंदासीं त असांजे बि हिते थधिकार थिए। वरी वरी महिरबानी, थैंक यू तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया। जी सर, ईश्वर साहब आप बात कर रहे थे कि हाँ, मैं मकानात के सिलसिले में बता रहा था कि ये ऐसा होता था और वो शानदार तरीके से रह लेते। मंग जिसका हम हैदराबाद मंगन जो शहर हो, समझ में अब तो नजर नहीं आते। ऐसे इधर एक हॉस्पिटल है जिसमें बना लिए हैं, एक आध जगह ऐसी लगे मसनूई तौर पर, उनमें नीचे कुछ नहीं। वो ऐसे बनाते थे मगरिब की तरफ जिधर से हवा आती है कि उधर से हवा ऐसे आती थी, उधर थदकार कर देते थे, छिड़का पानी डाल देते थे, ऐसा ठंडे के एयर कंडीशनर जाता था। दूसरी बात यह है कि इंसान इतना तन आसान हो गया है अब कि आप देखिए पूरे शहर में, मैं जब छोटा था पूरे शहर में लोग चलते हुए नजर आते थे पैदल, सही या साइकिलों पे चलते हुए नजर आते थे। अब पैदल चलने को भी बुरा समझते हैं और साइकिल पे बैठने को भी बुरा समझते हैं, जबकि हमने देखा कि चीन वाले साइकिलों पे जा रहे हैं। अभी मैं एक दिन साइकिल चलाने लगा अपने फादर की, तो मेरे घर वालों ने बुरा मानना शुरू कर दिया, बोले ये क्या कर रहे हैं, ये तो सब देखेंगे, क्या होगा। भाई क्यों, इससे वर्जिश होती है। अब हमने बिल्कुल वर्जिशें खत्म कर दी, जिसको होती है ना, अब वर्जिश खत्म हो गई, चलना फिरना। अब बैठे रहते हैं तो जैसे ही धूप में निकलते हैं, धूप इंतहाई जरूरी है इंसान के लिए, इसलिए कि विटामिन डी उसमें इतना होता है, सुबह के वक्त तो इंतहाई जरूरी। अब हम लोग सब दरवाजे बंद किए हुए बैठे रहते हैं सब घर में, क्योंकि एयर कंडीशन चल गया, स्प्लिट चल गया, एयर कंडीशन चल गया, तो ये हमारे जिस्म पर अब थोड़ा से असरा, जैसे बताया कि खाने की वजह से भी है, पहनने ओढ़ने की वजह से सबको भी है। वधीक सुस्ती थींदी आहे, इंसान जो दिमाग भी तंग थी वेंदो आहे। वाकई काफ़ी सारी शयूं आहिनि। कभी हमारे कपड़े ऐसे ही होते थे जो यहाँ की गर्मी के लिए होते थे, समझ में आ गए ना, यहाँ मतलब यहाँ की गर्मी को पैराण होंदा, सन्हड़ा हाँ, पैराण। सही है, बिल्कुल। और अब हम क्या क्या चीजें पहन लेते हैं, जाहिर है गर्मी तो लगनी है। तो अब हम इसको लिए दुआ ही कर सकते हैं कि अल्लाह ताला हमें, सब लोगों से गुजारिश है कि भाई दुआ करें कि अल्लाह करे कि बरसात हो। अच्छा, बरसात होने से बहुत सारे फायदे होते हैं, इफेक्ट्स होते हैं कि ये जो फजा तो एक तो प्योर होती है, पानी यानी दरख्तों को पानी मिलता है, दूसरे ये वायरस और बैक्टीरिया जो होते हैं ना इस फजा में, वो भी खत्म काफ़ी माना फ़र्क़ु अची वियो आहे। इंसान जी जीअं जनरेशन बि वधे थी, टेक्नोलॉजी बि वधे थी, त उन तौर ते त असां काफ़ी माना बीमारियुनि में बि उन्हनि में बि मुतला थी वियूं, सहूलियतूं थी वियूं माना असां पर ई सही बि असां सां गॾु नेचर खां घणो परे थी आहिनि। नेचर खां बिल्कुलु घणो परे थिया। जेतिरो नेचर खां माण्हू परे थींदो नेचुरली, ओतिरो ई जेको आहे उनजा साइड इफेक्ट्स ईंदा न। अच्छा, जेतिरी बि शयूं आहिनि न नेचर जे जेके नेचर जे अगेंस्ट आहिनि न, उहो सभु असांजे लाइ उनमें जेके बुराई आहे, ये जेको प्लास्टिक जे थैरियूं आहिनि नेचर जे अगेंस्ट आहे, प्लास्टिक आहे नेचर जे अगेंस्ट आहे, रब वो जो आर्टिफिशियल जेको रबर आहे, आर्टिफिशियल पीसी, ज़िंदगी सवलाई करण लाइ असां पाण सां गॾु बीमारी जेको खणी अचे। पर इश्र साहब मोकलूं जीअं हाणे ख़ैर सां ख़तम थी वियूं ॿारनि जी, तव्हांजी कीअं मोकलूं गुज़रदियूं? हमारी तो मोकल जो है वैसे ही जैसे सारा साल गुजरती है, अब तो रिटायर है ना, जिंदगी गुजारते हैं। उस स्कूल के वक्त में तो कमाल होती थी, बस जैसे पता पड़ता था कि कल होने वाली है, मोकल स्टार्ट होने वाली है, तो आज तो चेहरे खिल जाया करते थे। अच्छा, इसमें जो है ना एक और चीज होती है, हम कहते हैं कि सीक्वेंस होना चाहिए इंसानी जिंदगी में, होता है, लेकिन कभी कभी सीक्वेंस से अलग भी हटना पड़ता है। मैं कह मिसाल के तौर पर सीक्वेंस तो ये है कि बच्चा कह रहा है कि मैं कल स्कूल नहीं जाऊंगा, और आप उसके साथ सीक्वेंस के लिए मतलब नहीं जाने दें, है ना, लेकिन कभी कभी नहीं, सीक्वेंस को तोड़ना पड़ता है, नहीं भाई सुबह जाना होगा, क्योंकि आप उसके साथ सीक्वेंस नहीं बना सकते जो होती है ना। तो बच्चे जब हम जो थे छोटे, तो हमें भी वही थी जो आज के बच्चों में है, बच्चों की नेचर एक जैसी होती है। ये नहीं कि हम समझते हैं कि नहीं सब, अब बुजुर्ग क्या समझते हैं कि यार जब हम छोटे थे ना तो गन्ने को हम होंठों से छील लिया करते, भाई ताकत थी उस वक्त, अब ताकत नहीं है। उस वक्त गन्ने वही थे, चने वही थे,
अच्छा बिहेवियर्स वही थे। अब ये है कि ये नई टेक्नोलॉजी आने से थोड़े से बिहेवियर्स तब्दील हो गए हैं लोगों के। अब थोड़े से थोड़ा या घना ये थोड़ा मैंने इसको ऐसे ही रखा है, असल में तो घने तब्दील हो गए बिल्कुल। वो अटैचमेंट, वो फादर मदर का अटैचमेंट खत्म हो गया, वो नानी दादा का अटैचमेंट, नानी सबको जमा कर रही हैं, कहानियां सुना रही हैं, गुजारतें पूछ रही हैं जैसे हमने पूछी है ना, सब लोगों से पूछ। अच्छा, इससे क्या होता था कि इंटीमेसी, आपस में एक ताल्लुक बन जाता था बड़ा गहरा। अब ताल्लुक नहीं बना है और उससे मोहब्बत बढ़ती थी, रेस्पेक्ट बढ़ती थी, एक दूसरे के लिए लिहाज होता था। अब लिहाज नानी अपने कमरे में बैठी हुई टीवी देख रही है, वो जो ड्रामे चल रहे हैं। अभी नानी भी मोबाइल पे बैठी है तो पोता भी मोबाइल पे बैठा है, सारे मोबाइल पे। फर्क न रहे पहिरियों माना नानी ऐं ॾाॾी जो कॉन्सेप्ट हूंदो हो त माना अछो रो पाए ते वेठी हूंदी हिकिड़ी कुटड़ी ते या तस्बीह सोमूं सलातूं पढ़ंदियूं जीअं ॿार ईंदा त हुनखे सुठी सुठियूं कहाणियूं, सुठी सुठी कुझु उहो ॿुधाईंदी हुयूं कि बाबा ये अॼुकल्ह जी नानी ॾाॾी जेकी आहे पाण जेके ॿारनि सां बिल्कुलु, पहिरियों त इहा ॻाल्हि त उन्हनि जी हम एज ई अॼुकल्ह लॻे थी बिल्कुलु पाण खे फिट असांखे थोरो जदीद जेके ही डेवलपमेंट्स थियूं आहिनि इन्हनि में ऐं उन्हनि रिवायतुनि में थोरो बैलेंस रखणु घुरिजे। ज़ाहिर आहे असां हिन खां को इग्नोर त नथा करे सघूं या हिनखे हिकदमि ख़तमु बि नथा करे सघूं। हिकिड़ी शइ आई आहे सोसाइटीअ में, हिकिड़ी शइ इन्वेंशन थी आहे या पर उनखे हिकिड़ो बैलेंस रखणु घुरिजे। हाणे असां वटि हालत मोबाइल एतिरो असां ठीकु आहे, हिकिड़ी सुठी शइ आहे, उनखे पॉज़िटिव यूज़ करणु घुरिजे न की ज़रूरत जे वक़्तु या छा। पर हर वक़्तु हाणे मोटरसाइकिल ते वेंदा पिया, हिते हीअ कार लॻी पई आहे, केतिरा हादसा थियनि, केतिरा एक्सीडेंट त सोशल मीडिया ते ॿुधी मूंखे त इलाही अक्सर या उनजा जेके वेव्स आहिनि उन्हनि जा दिमाग़ ते असरात था थियनि, बॉडी ते असर था थियनि, घणो न। पर हाणे असांखे मजबूरी आहे, असां भरिसां रखी सघूं था क्योंकि अलार्म को हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे जेको चवंदो मूं वटि खाइण लाइ पैसा कोन त मोबाइलूं ॿ सेट रखिया अथसि, उनखे खाराईंदो उनखे खाराए थो पियो। इहा मसइलो इहो चवां थी न, थोरो इंतिहा पसंदीअ तरफ़ असां न वञूं। ठीकु आहे, हिकिड़ी सुठी शइ आहे, टीवी सुठी शइ आहे, मोबाइल सुठी शइ आहे, हिकिड़ी इजाद आहे, पर उनखे थोरो पॉज़िटिव यूज़ ज़रूरत जी हद ताईं माण्हू यूज़ करे न। कल मैंने देखा इसी पे अपने मोबाइल पर ही देखा कि मलेशिया में वो उनका जो एक वजीर है उसने सब छापा मारा, सबसे मोबाइल निकलवाए और वो तोड़ रहा है, बड़े हथौड़े से यूं रख के तोड़ रहा है। स्टूडेंट्स का क्या काम किया आप? इनके तो हेडे घुरायो। हाँ, समझे? ये असांजो जो एग्जाम्स के दौरान तो चीटिंग ते क्या स्कूल में जाने का कोई मकसद नहीं। एक और चीज हम भी पैगाम दें और आपका भी, कि ये जो बच्चों को उठाने का हो रहा है, ये माँ बाप को चाहिए कि थोड़ा सा इस सिलसिले में जरूर देखें। स्कूल खुल गए ना तो ये जरूर देखें कि उनको छोड़ने जाने के लिए कौन जा रहा है, उनका उसने जो ऑटो वाला जो रखो हुन बारे में मालूमात हुजे कि बता कितना रहे थो केर आए, है ना, ये जरूरी है। अच्छा, ऑटो वाले के साथ साथ आप खुद चले जाएं अगर वक्त है, या किसी अपने करीबी आदमी को भेज दें। ये नहीं हो कि हमने भेज दिया। गॾोगॾु स्कूल इंतज़ामिया वारनि जो बि घणो पतो, जेके वठण अचनि था त ॾिसो त सेम उहे ई आहिनि, या जॾहिं छुटी जो टाइम थो थी वञे त रश घणी जमा थी वञे, मोकल जो टाइम थो थी वञे त उते जेके गार्ड्स वग़ैरह मौजूदु आहिनि। ऐं अॼुकल्ह आउं त चाहींदमि त की टीचर खे बि उते उन सां गॾोगॾु बीहारियो वञे। को टीचर बि जॾहिं मोकल जो टाइम थिए थो त गार्ड सां गॾु हिकिड़ो टीचर बि मौजूदु हुजे जो ॿारनि खे गाइड करे ऐं ॾिसी बि सघे त वाकई ही ॿार पंहिंजे पेरेंट्स सां ई वञे थो या पंहिंजे गार्डियन सां ई वञे थो। इहे शयूं उन दौर में घणियूं ॾिठियूं वेंदियूं हुयूं, अॼु खां 25-30 साल अॻु में इन्हनि शयुनि ते घणो ध्यानु ॾिनो वेंदो, औलाद जे कैरेक्टर ते, उन्हनि जे उथण वेहण ते, स्कूल अचण वञण ते नज़र रखी वेंदी। पर हाणे छा आहे जो असांजे सभिनी जे ज़हननि ते तक़रीबन कमर्शलिज़म एतिरो डोमिनेट थी वियो हलियो जो असां हर ॻाल्हि खे उन एंगल खां ॾिसूं था त हितां 4 पैसा वधीक मिलंदा आहिनि कोन मिलंदा, बाक़ी सुख में पए पाण ॼाणनि सभई। त इहो फैक्टर एतिरो डोमिनेट थी वियो आहे सोसाइटीअ जे अंदरि जो इहे शयूं जेके आहिनि, या जीअं ॿारनि जी तालीम आहे, तालीम जो बेसिक मक़सदु आहे पाण सुञाण, तव्हां पंहिंजी कैरेक्टर बिल्डिंग कयो। तालीम जो मक़सदु असां करे छॾियो आहे कमर्शलिज़म, त वॾो थी 17 ग्रेड जी नौकिरी वठी ॾोकड़ कमाइणा आहिनि, ॿियो को कमु आहे कोन। कैरेक्टर बिल्डिंग वञी धूड़ पाए, पोइ ऑफिसुनि में छा पियो थो थिए, असांजे ख़ासि करे सिंध प्रोविंस जे अंदरि डिपार्टमेंट, हर डिपार्टमेंट में जिते बि वञो ॾिसो छा पियो थो थिए, रुगो को कमु थिए थो, को पॉज़िटिव को किथे हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो हो तरबियत वारो, तालीम ई तरबियत, तरबियत खे त कढी छॾिया हो, नज़र में ई नथो अचे कि तालीम रुगो तालीम रहिजी वई हो। तालीम बि वो जेको तालीम जो बेसिक मक़सदु हूंदो ई हो त तरबियत थिए, कैरेक्टर बिल्डिंग थिए, हुनखे रिश्तनि जी, नातनि जी, उथण जी, वेहण जी। बाक़ाइदे स्कूल जे अंदरि असां नंढे हूंदे वेंदा हुआसीं, टीचर्स असांजी इन ते बि नज़र रखंदा, न वॾा त कोन करे छॾींदा हुआसीं।
या ये आवा तुझे चप कारां तू सिगरेट तो कोन पिया वई सही। हर शे ते नजर ऐं रखंदा बाद में जॾहिं अगरि उस्ताद खे नज़र पई अची वेंदो पंहिंजो शागिर्द को अहिड़ी हुन हिसाब अदर सां। एक्टिविटी कंदे त पोइ उन्हनि खे स्कूल में उन खे गाइड कंदा या उते जो उते ई चवंदा हा त हाणे उस्ताद पाण वीचारा शाम जो शागिर्दनि सां गॾु चांहियूं पियनि होटलुनि ते त पोइ छा कंदो तव्हां ये भी नहीं है। बात एक और भी है सिद्दीक साहब कि हमने जो ये कमर्शियलिज्म आया या दूसरे चीजें आई, सियासत आई तालीम में, तो उसने दोनों ने नुकसान पहुंचाया। एक तो सियासत ने ये नुकसान पहुंचाया कि हर पार्टी ने अपने निकम्मे लोगों को इधर भर्ती कर दिया। हाँ, exactly। ये भी गलत सिफारिशी। ये सिफारिशी क्या, निकम्मे लोग। कभी कभी तो हम पूछ लेते हैं उनसे कोई चीज, तो यकीन मानिए उनको टीचर कहते हुए अजीब लगता है। बल्कि खैर बहरहाल उन्हें चाहिए कि जब आगे हैं तो अपनी इस्तेताअत बढ़ाएं, अपनी काबिलियत बढ़ाएं, ठीक है आगे। सही दूसरी बात ये हुई सही। कि ये इससे जो साहब मैं एक कॉल ले लूं फिर कंटिन्यू करते हैं आपकी बात को। हेलो, अस्सलाम वालेकुम। सलामकुम अदी वालेकुम सलाम जी, केर किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा पिया? अदी डॉक्टर दीदार अली शहदादपुर। अव्हांखे भली का डॉक्टर साहब कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह दुआओं अल्हम्दुलिल्लाह अदी सुबुह कीअं थी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास अदी बेहतरीन। सुबुह मेरान ॾिसो पिया, छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम लाइ? हाँ अदी स्कूलनि जे बारे में तव्हां बार बार चयो पिया स्कूल खुली विया आहिनि। जी हाँ, स्कूल में जेके इंसानी आहिनि जेके उन्हनि खे रिक्वेस्ट इहा आहे त ख़ासि करे वाटर कूलर जेके पाणी जा हेडमास्टरनि खे ख़बर हुअण जे बावजूद भी ख़राब आहिनि सही ऐं ॿारनि खे पाणी जी एतिरी तकलीफ़ थी थिए। नंबर 2 बिजली लाइट हूंदे सूंदे बि बिल जा पैसा न ॾेई डिस्कनेक्ट कराए ॿारनि खे गर्मी में तज़लील करणु। पढ़ायो पियो न, सही मुंहिंजी इंसान खे इहा रिक्वेस्ट आहे त थोरो दुराए महिरबानी गोसड़ू उस्तादनि ते अगरि ध्यानु ॾिनो विया त स्टूडेंट्स ते बि ॾिनो वञे। सही ठीकु आहे ठीकु आहे। वॾी वॾी ॾाढी सुठी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई डॉक्टर साहब। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त असांजे प्रोग्राम में शामिल थियो। उमेदु आहे त ईअं ई शामिल थींदा रहूं। जीअं मूं पहिरियों बि ॻाल्हि कई त मोकल जे टाइम ते अगरि कहिड़े गार्ड सां हिकिड़े टीचर खे बि ड्यूटी लॻाई वञे इन शइ ते त पोइ उन खे काफ़ियुनि सां गॾोगॾु ॿियूं बि जेकी आहिनि पाणी जे हुन ते छा चवणु चाहींदो सर स्कूल जे ॿारनि जे लाइट जे मसइलनि ते? बिल्कुल ये जबरदस्त चीज उन्होंने कही है, और ऐसा नहीं हो रहा ना तो ये समझ ले जुल्म है, बच्चों के साथ जुल्म है। बिल्कुल कि लाइट यानी लाइट से मुराद बिजली, लाइट तो होती है हमारे यहाँ, सूरज तो कभी दिन में ऐसा नहीं होता कि कभी कभार होता। ये बिजली जो है इसका ख़ास तौर पर ख्याल रखना चाहिए कि मसाजिद में और स्कूल्स वगैरह में इसके जो है ना नहीं करना चाहिए इसको बंद इस इलाके में। लेकिन चलें अब वो कर लेते हैं तो कोई ऐसा इंतजाम स्कूल वालों को ज़रूर रखना चाहिए। आजकल तो जनरेटर सिस्टम हो गया है, हर बच्चे जनरेटर सिस्टम है, सोलर सिस्टम आ गया है। बल्कि सोलर सिस्टम सबसे आसान, हर स्कूल में सोलर सिस्टम लगाएं तो उसको देखभाल करें तो फिर ये खत्म ही हो जाता है, खेल ही खत्म हो जितनी जाता है। उनकी प्राइवेट फीस है तो उस लिहाज से तो ये अफोर्ड कर सकते हैं। गवर्नमेंट भी कर सकती है, गवर्नमेंट एक देती होगी ना। पर कोई ना सर कोई चीज़। अब ये तो मैं प्राइवेट फिर भी कर लेंगे इन सारी वो करे वठदा पोइ भी, पर जेके सरकारी स्कूल उन्हनि जो त बजट हूंदो आहे, ईअं त कोन्हे तमामु बजट ठीक ठाक हूंदो बजट हूंदो आहे, एजुकेशन जो ठीक ठाक बजट आहे। हाँ, सर जबरदस्त। पार्क ही न हूंदो आहे। भाई 10-10, 15-15, 20-20 स्कूल एक एक इलाके में अगर किए जाए खत्म हो सकती, क्या नहीं, क्यों नहीं हो सकता। अच्छा दूसरे में मैं बता रहा था कि टीचर्स का जो है ना, प्राइवेट स्कूल में टीचर्स के साथ तो बड़ा बुरा हशर किया गया है। देखिए एक जमाना था जब टीचिंग होती थी, मैंने जब पढ़ा है, जब मेरा ख्याल है आपने भी पढ़ा होगा, कि उसमें नंबर 1 हैसियत होती थी उस्ताद की। हमारे वालिद जाते थे उस्ताद को बोलते थे ये बच्चा है, ये अगर नहीं पढ़े तो आप इसकी खिंचाई करो, कोटे लगाओ, खाला लाए चज्जा। स्टूडेंट टीचर समझ ले नंबर 1, नंबर 2 निसाब, नंबर 3 पे आता था स्टूडेंट। अब क्या हो गया है, कमर्शियलिज्म ने कमोडिटी बना दिया है स्टूडेंट को। आप उसको जोर से डांट भी नहीं सकते। हाँ बिल्कुल बिल्कुल नहीं डांटेंगे डांट तो वो सकते। तो आपके हाथ में, उसको कुछ नहीं होगा, आपके हाथ में थमा दिया जाएगा, आप कहीं और चले डिजाइन सही जाएंगे। रेजिन तो जहाँ ऐसी हालत हो वहाँ स्टूडेंट अपना उस्ताद क्या करे? उस वक्त उस्ताद जो होते थे हजरत वो आते थे अपनी मेरिट पे, सही है। सही अब आते बिल्कुल हैं सही। पैसे देकर ऑर्डर लेके आते हैं। प्राइवेट प्राइवेट जी ता गाल प्राइवेट गवर्नमेंट गवर्नमेंट वारनि जी ॻाल्हि न आहे, इहा आहे प्राइवेट जी सही। ॻाल्हि। प्राइवेट वारनि खे तो कमोडिटी सम्झो आहे सही कंहिंखे, शागिर्दनि खे। सही सही। मां हिकिड़ो ब्रेक वठी न पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। इन प्रोग्राम सां ताबुन खे सुरहाण चाहे जेकॾहिं वरिसन खे जोड़े थी काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे जेके नवरिस्तनि खे जोड़ी थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि, 10 रुपए कोठी 10 लाख रुपए ताईं। त दादी मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु तव्हां शेयर करणु चाहींदमि ऐं सोचंदमि असां जेके महिमान मौजूद आहिनि उन्हनि खां बि इहो पुछंदमि त असांजी ज़िंदगी में छा चेंज थियणु ज़रूरी आहे। अक्सर मूं ॿुधो आहे त असांखे अगरि पंहिंजी कंहिं डिस्टर्बेंस आहे, कंहिं राहत आहे या को घर आहे, को माहौल आहे, को इर्द गिर्द अहिड़ी कंडीशन थिए थी त उन खे कुझु टाइम लाइ थोरो चेंज पंहिंजी लाइफ में अचणु घुरिजे। शायदि अगरि हू के पंहिंजी नौकिरी को सेटिस्फाई कोन्हनि, अक्सर तौर ते जेके बि असांजा नौजवान आहिनि या कोई बि अहिड़ा आहिनि त पंहिंजी नौकिरी को बि सेटिस्फाई न हूंदा आहिनि या इर्द गिर्द जे माहौल को या पंहिंजी दोस्ती सर्कल को बि सेटिस्फाई न हूंदा आहिनि, त छा उन्हनि खे पंहिंजो सर्कल चेंज करणु घुरिजे थोरी देरि लाइ या कुझु टाइम लाइ, या पंहिंजी नौकिरी ॿी का तलाश करणु घुरिजे। माना चेंज जो जेको अल्फाज़ अचे थो तब्दीली या थोरे वक़्त लाइ बि, छा उहो ज़रूरी आहे या न? तव्हां छा चवणु चाहींदो? इहो तब्दीली जो डिपेंड थो करे सिचुएशन ते। हिकिड़ी त इंसान जी सोच ऐं साइकिक इहा आहे त उहो अञा अचे जी त हुनजी फितरत में हूंदो आहे। हिकिड़ी शइ मिलंदसि चवंदो ॿी शइ हुजे, ॿी हुजे त टी मिले, या त फितरी हिकिड़ी इंसानी आहे। पर किथे किथे इंसान जी मजबूरी हूंदी आहे, केर सर्कमस्टेंसिस अहिड़ा थी वेंदा आहिनि हलिया जो उन्हनि खे ॼाणे घर जो उहो डिपेंड थो करे सिचुएशन ते। पर हिकिड़ी जनरल जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कंदो त या इंसानी फितरत में हूंदी आहे त अञा अचे, उहो त जेतिरो बि पैसो ईंदुसि उहो चवंदो त अञा पैसो अचे। मौलाना रूम पंहिंजी शाइरीअ में तमामु सुठा हिकिड़ो तशबीहातूं ॾिनियूं आहिनि, कहाणियूं जंहिंमें सबक़ आमोस। उहो हिकिड़े हमराह जो किसो हुन बयानु कयो आहे। चए थो हिकिड़ो हमराह हूंदो हो, सदाईं सुतो पियो हूंदो, जेॾी महिल ॾिसो दोस्त यार ईंदा अची उथारींदा हुआ, जेॾी महिल त अचूं सुतो पियो आहीं, जेॾी महिल उथी माण्हू आख़िर हिकिड़ी कावड़ लॻंदी, छा थी कयां? की माण्हू उथी कमकार कंदो आहे, महिनत मज़दूरी कंदो आहे। चवंदो छा थींदो? चवंदो तूं 4 पैसा कमाईंदे। चई हल पैसा कमाए पोइ छा थींदो? चई पैसा कमाईंदे पोइ तूं पंहिंजो घर बर ठाहींदे। हलो घर बि ठाहियो तूं पोइ छा थींदो? चई पोइ तूं आराम जी ज़िंदगी गुज़ारींदे। चई आराम सां त हींअर बि सुतो पियो आहियां, रोज़ अची मुंहिंजी निंड था फिटायो। हेॾी महिनत करे सॼी उमिरि गुज़ारियां। कॉल वठम त पोइ इन ॻाल्हि ते कंटिन्यू था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम तहरीन साहबा, कहिड़ो हाल आहे? बिल्कुलु ठीक मेंबर साहब, तव्हां कीअं आहियो? काफ़ी ॾींहंनि खां पोइ फोन कई आहे। हा, मुंहिंजी तबियत थोरी अपसेट हुई ऐं पोइ वरी प्रोग्राम में रसू हूंदो उन ॾींहुं हो, पर एक्चुअली मूंखे मुंहिंजी तबियत सेट न हुई। मां ॾिठो ज़रूरु तव्हांजो वॉच त कंदो आहियां, पर पोइ का कॉल जी ॻाल्हि निकिरंदी आहे त ॻाल्हि कंदो। हाणे अॼु तव्हां वटि ॾाढो सुठो ग्रुप वेठो आहे ऐं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कथा कनि। भई ॾिसो, हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि मां पंहिंजो ओपिनियन थो ॿुधायां। इहे जेका असांजे माशरे में चेंज न रुॻो एजुकेशन में आई आहे, ॿी चेंज बि आई आहे, घरनि में आई आहे, खाइण पीअण में आई आहे, हिननि में आई आहे। यानी असां सोचियो पिए त मैकडोनल्ड जा जेके बर्गर्स हिते हैदराबाद में ईंदा ऐं असां उहे खाईंदासीं या हीअं कंदासीं, या हीअं हैदराबाद जे गली गलीअ जी सिनेमाऊं सभु टही प्लाज़ाऊं थी वेंदियूं। इन चेंज खे तव्हां पुठिते वञो न, तव्हां 500 साल 1000 साल अॻिते वञी तव्हां ॾिसो, इहा चेंज माशरे में उन जा कई असबाब आहिनि, उहा थींदी थी रहे, उनखे कोन थो रोके सघे। अधे जेका ॻाल्हि कई ॿारनि जी, उन में हज़रत अली करम अल्लाह वजह जो कोले मुबारक थो मां तव्हांखे ॿुधायां, पाण फरमायो अथनि त इहो तव्हां कोशिशि करे कुझु ॿारनि जहिड़ा थींदा कयो, कुझु ॿारनि जहिड़ो पाण खे कंदा कयो। ईअं कोन थींदो त 100% ॿार जेको असां छोकिरो पी वारा कम करे, ईअं इहो इम्पॉसिबल आहे, नेचर जे अगेंस्ट में आहे, कोन थींदो। बाक़ी हाणे ही जेका ग्लोबल वार्मिंग आहे ऐं उन जो सिलसिलो ॾिसो छा पियो हले, ऐं हेॾा माकड़ हमिलो कयो आहे, हेॾो सॼो सिंध ते हणी खाई तबाह करे छॾियो। मां थो सम्झां त यकीन कजो को 50 साल अॻु में माकड़ ॿुधण ॻाल्हियूं थींदियूं, ही त को अज़ाब इलाही आयो आहे सिंध ते। बिल्कुलु सही। मूं लास्ट टाइम बि इहा ॻाल्हि कई त शायदि अलाह जी को नाराज़गी आहे त उन जी वजह खां ईअं थियो। ॾाढी अलाह साईं क़ुरान शरीफ़ में क्लियर चयो आहे, तव्हां नाफ़रमानी कंदो पोइ जो तव्हां मूंखे जहिड़ायो था। सही, बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी मेमण साहब, ॾाढी सुठी ऐं हमेशह ॾाढी सुठी ॻाल्हियूं शेयर कंदा। मूंखे सलीमुल्ला साहब छा चवणु चाहींदो? अदी भाउ सही चयो त वाक़ई के असांजा ॾोह ऐं गुनाह थियनि था, जंहिंजो पोइ अलाह साईं जे निज़ाम में अहिड़ो आहे जो ऑटोमेटिकली रिएक्शन्स अचनि था उन्हनि जा। नेचर में अहिड़ियूं लिमिटेशन्स रखियल आहिनि जेके इनविज़िबल आहिनि बज़ाहिर, ऐं असां जॾहिं उहे लिमिट्स क्रॉस था कयूं त ऑटोमेटिकली रिएक्शन्स अज़ाब ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं
तब्दीलियूं अहिड़ियूं अचनि थियूं जिन खे असां अज़ाब जी शिकिल में ॾिसूं था। जीअं माकड़ जो मिसाल ॾिनो थो वञे या ॿिया अहिड़ा। अलाह साईं खां माफ़ी घुरणु घुरिजे ऐं पाण खे हिकिड़ी लिमिट्स में रखणु घुरिजे, हिकिड़ी हदुनि में रखणु घुरिजे, त उन में इंसान सही जी सही 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 भलाई जी आहे। इशरत साहब। हाँ बिल्कुल सही बात है ये कि इंसान को अपनी लिमिट में रहना चाहिए। लेकिन जैसा कि आपने जिक्र किया ना कि तब्दीली का, इंसानी फितरत है तब्दीली, इर्तिका जिसको कहते हैं ना, आगे बढ़ना आगे बढ़ना आगे बढ़ना, ये इंसानी फितरत में शामिल है, जबिल्लत में शामिल है, और ऐसा होना भी ज़रूरी है। मिसाल के तौर पर जो पानी एक जगह जमा रह जाता है ना, उसमें बदबू आ जाती है। स्टेगनेंट वाटर जो होते हैं वो ख़राब हो जाते हैं। जब तक वो चलेगा नहीं, आगे नहीं बढ़ेगा, तो उसकी प्योरिटी नहीं रहेगी। ऐसे इंसान में, लेकिन प्योरिटी के लिए फिर मज़हब का सहारा लेना पड़ता है कि कहाँ हम प्योरिटी को पॉजिटिव चलाते हैं। प्योरिटी दोनों चीज़ों की हो सकती है, नेगेटिव भी हो सकती है, पॉजिटिव। हमें फिर मज़हब का सहारा लेना पड़ता है, और कहीं ना कहीं कि बंदे को खुदा एक बनाना ही पड़ेगा, मज़हब की तरफ लौट के आना ही पड़ेगा, कहीं उसके बगैर तो बात नहीं बनती। तो फिर हमें पॉजिटिविटी को करना होता है, यानी हम आगे बढ़ें, लेकिन बढ़ें नेगेटिव में नहीं बढ़ें, पॉजिटिव में आगे बढ़ें, अच्छाइयों में आगे बढ़ें, लोगों के काम आने में आगे बढ़ें, इंसान जो है अपने एनवायरनमेंट को अच्छा बनाने में आगे बढ़े, अल्लाह ताला की अच्छाइयाँ जो हमें मिली हैं उनको आगे बढ़ाने में, झूठ से नफरत करे, बुराइयों को। अब हमारे यहाँ होता क्या है कि वो ठेले वाला, जैसे हम सेब खरीद रहे होते हैं या कोई भी चीज़ खरीद रहे होते हैं, वो हमें आगे तो बहुत अच्छे अच्छे सेब लगाता है, पीछे नीचे खराब, वो हमें सेब खराब देकर और तेजी से मस्जिद की तरफ भागता है कि नमाज रह जाएगी मेरी। तो जब ये होगा ना कि हम दो चीजों एक चीज चलाएंगे, तो इससे फिर गड़बड़ पैदा होगी, क्योंकि वो तो सबके हाल बेहतर जानता है ना, हमें मेरा हाल भी बेहतर जानता है, सबके हाल बेहतर, तो उसे पता है, फिर वो फिर सजाएं देता है। अब लोग समझते नहीं, ये सजाएं जो भी हमें मिलती हैं ये हमारी अपने करतूतों की मिलती हैं, जो भी हमने किए हुए होते हैं। जब हम देखते हैं कि जब हम गलत करतूत करते हैं तो फिर वो सजा देता है। अब किसी भी शक्ल में दे, जैसे अभी जिक्र हुआ कि माकड़न की शक्ल में दे, पानी कम कर दे या पानी ज्यादा कर दे, समझ आ गई, जलजला ले आए या कुछ कर दे, कुछ भी कर दे, हम वो कहता है कि हम जो है फिर आपको सजा देंगे, और वो सजा किसी सूरत में मिलती। तो फिर हमें इज्तिमाई तौर पर ये सोचना चाहिए कि क्या हमसे गलतियां तो नहीं हो रही हैं, क्या हम उससे जंग तो नहीं कर रहे हैं खामखा अपने आप को जमीनी खुदा समझ के। ये भी सब चीज देखना। देखिए ना, जब आप कह रहे हैं कि हम, फिर वो थोड़ी सी बात इधर उधर हो जाएगी, जब वो कह रहे हैं कि हम जो है यहाँ पर करता धरता है सब कुछ, और फिर हम देख रहे होते हैं कि दूसरे गरीब बिल्कुल बेयारो मददगार है, और आप कह रहे हैं नहीं हम इनके मददगार हैं, तो फिर ऐसा लगता है कि कहीं हमसे मुनाफिकत हो रही है। ठीक है ना। और जब मुनाफिकत हो रही है तो वो खुद कहता है कि लोग अपनी तदबीरें करते हैं और मैं अपनी तदबीर करता हूँ, और मैं बड़ा तदबीर करने वाला हूँ। बेशक बिल्कुल। आदमी क्या करेगा तदबीर, तो कहते हैं ना, कोई चीज अखिली पत्ता भी नहीं हिल सकता, पर इंसान जो पंहिंजे अमल ऐं अमाल सां ही असांखे पाण ॿुधो पियो पसंदि आहियूं। सर तव्हां छा चवंदो आहिनि सर जी ॻाल्हि? मां हिकिड़ी आहे त हिकिड़ी सोच इहा बि आहे त अलाह रब्बुल इज़्ज़त हिन काइनात में जेको हीउ निज़ाम आहे इन में हिकिड़ो लिमिटेशन्स रखियो आहिनि। इंसान जॾहिं उन्हनि हदुनि मां निकिरे थो, पार थिए थो, त इंसान तबाहीअ तरफ़ वापसि अचणु शुरू थिए थो। मिसाल जे तौर ते इहो आहे, हिकिड़ी थ्योरी आहे त हीअ जेका अॼु मटीरियल डेवलपमेंट थी आहे, इहा का फर्स्ट टाइम कान थी आहे दुनिया में। इहा मटीरियल डेवलपमेंट तव्हां सदियूं अॻु में हलिया वञो, हिस्ट्रीअ में तव्हांखे इन क़िस्म जी तरक़ी मिलनि थियूं। तव्हां मोहन जो दड़े खे ॾिसो, केॾो सिविलाइज़्ड हो, इहो ई जेको आहे सो स्विमिंग पूल बि ठहियल आहिनि। तव्हांखे कंदमि त मां इन ॻाल्हि खे तो ई शुरू कंदमि, पर ब्रेक वठण बि ज़रूरी आहे। हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे नाज़रीन सुरहान चाहे, शायदि लिमिट्स क्रॉस पियो कयां, लिमिट बिल्कुलु कान्हे, मूंखे ब्रेक वठण मुंहिंजे लाइ ज़रूरी हूंदो आहे। त हिन प्रोग्राम सां ताबुन कयो नाज़रीन सुरहान चाहे, खाॾे न वञो, असां सां गॾु रहिजो।